ख़ुशीअ जा गाया जंग दिल जो सजण मां वॼाया सची सिंधड़ीअ खे झूमाया गायो जमालो सुहिणो जमालो ओ मुंहिंजा सजण आया ख़ैर सां ओ जमालो मुंहिंजा पिरी आया ख़ैर सां ओ जमालो वाह जमालो। खिपरोलग ॻोठ अब्दुल रहीम समेजो में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अब्दुल करीम समेजो में सिंधी सकाफ़त रिहाड़ो शान ऐं शौक़त सां मल्हायो वियो। स्कूल जे गुलाब जे गुलनि जहिड़नि ॿारनि रंगारंगी पोशाकूं पाए अजरक टोपियूं पटका लुंगियूं ऐं सकाफ़ती वेस पाए अचण ते ॿेकी रहिया हुआ। स्कूल जे ॿारनि सिंधी क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रस रिहाणियूं प्रोलियूं कचहरियूं मल मलाखड़े तकलीफ़ समेत मुख़्तलिफ़ सेगमेंट में भरपूर हिस्सो वठी दाद वसूल कयो ऐं पंहिंजी सकाफ़त सां भेटा पेश कई। वो है सिंध सकाफत का दिन। आज हमारा यौम यकता है और ये दुनिया के तमाम सिंधियों के लिए कौमी ईद की तरह है। प्रोग्राम में शागिर्दनि लोक गीतनि ते रिवायती रक़्स ऐं तारीख़ी ऐं सकाफ़ती टैबलो ज़रिए पंहिंजे इलाक़ाई सकाफ़त खे भरपूर नमूने उजागर कयो। पढ़ाई सां गॾु अहिड़नि तख़लीक़ी ऐं सिखिया ॾींदड़ प्रोग्रामनि जो इनाक़ात न सिर्फ़ शागिर्दनि जे एतमाद में इज़ाफ़ो करे थो पर उन्हनि जी शख़्सियत साज़ी में बि अहम किरदारु अदा करे थो। हीउ प्रोग्राम साबित करे थो त बहितरीन तालीम ऐं तख़लीक़ लाइ वसीलनि खां वधीक जज़्बनि ऐं मक़सदनि जी अहमियत आहे। जस हुजे उते जे क़ाबिल एहतराम उस्तादनि खे त इहो सभु उन्हनि जी महिनतुनि जो ई नतीजो आहे। जॾहिं प्रोग्राम में महिमान ख़ासि तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी फीमेल अरबाब अली समेजो पेटे अलफ तालका खिपरो जे नायब सदर मोहम्मद ख़ान दर्स गवर्नमेंट बॉयज़ लोयर सेकेंडरी स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोरजो जे हेड मास्टर एम जुमन कुंभर लतीफ़ शनास उस्ताद नूर मोहम्मद गज्जू मोहम्मद रहीम जानीहो बायोमेट्रिक असिस्टेंट राहुल राज गवर्नमेंट बॉयज़ कैंपस हाई स्कूल बका मोहम्मद हालीपुट जा उस्ताद खमान सिंह सोढो मोहम्मद अली गजो इंजीनियर हैदर अली समेजो ॻोठ जो नेक मर्द हाजी अब्दुल रहीम समेजो समाजी अॻवाननि समेत ॻोठाणनि वालदेन ऐं स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद उर्स समेजो उस्ताद मोहम्मद रमज़ान दर्स मोहम्मद यूनिस पठान ऐं डॉक्टर मुराद अली समेजो फैसल बोज़दार ऐं अदीब अमान बख्श मंगरियो मोहम्मद रमज़ान कसीम समेजो उस्ताद मोहम्मद सालिम समेजो समेत वॾी तादाद में ॻोठाणनि मोहम्मद उस्मान समेजो ईदल समेजो मोहम्मद उर्स समेजो हाकिम अली समेजो समेत शागिर्दनि ऐं ॿियनि मौजूदनि वॾी तादाद में सकाफ़ती तक़रीब में भरपूर नमूने शिरकत कई। मुक़र्ररीन पंहिंजे ख़िताब में उस्तादनि जी महिनत ऐं शागिर्दनि जी बहितरीन परफॉर्मेंस ते ख़ूब दाद ॾिनो। सकाफ़ती प्रोग्राम में आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।